मीरपुर माथेलो में क़ौमी अमन कमेटी के यूथ विंग ज़िले घोटकी तरफ़ां यौम इस्तेहसाल कश्मीर ॾींहुं मल्हायो वियो। उन मौक़े ते सूबाई सदर सादुल्ला कुराई, ज़ुल्फ़कार महर, शरबत लगारी ऐं ॿियनि जो सनन चवणु हो त कश्मीर मथां मोदी सरकार तरफ़ां लॻायल 370 आर्टिकल ख़त्म कयो वञे। उन्हनि चयो त कश्मीरी अवाम भारतीय सरकार जे आर्टिकल 370 तहत 730 ॾींहं खां कब्ज़े हेठि आहे। इन हवाले सां सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त बर्बरियत करे थी, जेको 730 ॾींहं थी विया आहिनि, जेको कश्मीरनि जे मथां ज़ुल्म करे थी, असां उन जे ख़िलाफ़ु आवाज़ उथारींदासीं ऐं असां उन सां गॾु आहियूं। इंडियन जेको 370 आर्टिकल मंज़ूर कया, उहो असां उनखे नामंज़ूर कयूं था पिया ऐं उनखे फिलफोर ख़त्म कयो वञे। आलमी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असांजो अॼु क़ौमी अमन कमेटी जे प्लेटफॉर्म तां जेको आहे अॼु पंहिंजो एहतजाज बि रिकॉर्ड करायोसीं ऐं पंहिंजे बहिरे कश्मीर सां गॾु असां पंहिंजो योम सियाह बि मल्हायोसीं। छो त 370 आर्टिकल जेको उन्हनि जाबरी पंहिंजो हिकिड़ो पास करे ऐं पंहिंजो मुल्की लेवल ते जेके इताद थियल नी या तंज़ीमूं आहिनि उन्हनि वटि जेको पेश कयो आहे, इनखे असां रद्द कयूं था। पाकिस्तान जो मक़सदु जेको आहे उहो कश्मीरनि खे आज़ादी ॾियारणु आहे। असीं UN खां ऐं ह्यूमन राइट्स आहिनि, जेके ॿिया इंसान दोस्त तंज़ीमूं आहिनि, उन्हनि खां मुतालबो कयूं था त फिलफोर जेको आहे 370 जेको आर्टिकल इंडिया लॻायो उहो ख़त्म करे ऐं कश्मीर खे यकदम आज़ादी ॾिनी वञे। हुननि अक़वाम मुतहिदा खां मुतालबो कंदे चयो त मज़लूम कश्मीरी अवाम तां फौरी तौर ते कब्ज़ो ख़त्म कयो वञे। कैमरामैन टीम सां गॾु अशरफ बुखारी, सिंध टीवी न्यूज़, मीरपुर माथेलो।